सैमुजा बादशाह जो बादशाह तरपाक पाण है। पर इन कूड़ी दुनिया में ही मिड़ई की सल्तनत जो को वक्त जो बादशाह हो। अद असीं ॻाल्हि था कनि त उहो बादशाह शिकार कंदे कंदे हिकिड़े ॾींहुं कंदो 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 शिकार कंदो कंदो कंहिं ओझड़ में वञी पहुतो। उते से रिड़पट में ओझड़ में वञी पहुतो। उते खेसि उञ ॾाढो तंग कयो। अची उञ लॻसि। सो बादशाह पाणी जी तलाश में हेॾे होॾे जोतूं हणणु लॻो। बादशाह अञा थोरो ई अॻिते हलियो त खेसि परे खां कमंद जी पोख ॾिसण में आई। बादशाह सोचियो त भला हाणे इन कमंद जे फ़सुल ॾे वञिजे। सो इहो फ़सुलु आहे, इते ज़रूरु किथे पाणी मिली वेंदो या को ॻोठु भरिसां हूंदो, सो पाणी ढुकड़ो पीअजे। सो साईं बादशाह उन ओझड़ मां निकिरंदो उन कमंद जे फ़सुल ॾांहुं वधंदो वियो। तव्हांजो वेझो वञी पहुतो त ॾिसे त हिकिड़ो कुड़मी आहे, सो उन कमंद जे फ़सुल में पंहिंजे कमकार में लॻो पियो आहे। ऐं जीअं साईं पंहिंजो फ़सुल जो कमु थींदो आहे, सो कमंद में हू कोडर खणी सफ़ाई सुथराई जो कमु करे रहियो हो। बादशाह सलाम साईं उते पहुतो त हुन कुड़मी खे चयईं त अदा साईं आउं परे खां आयो आहियां ऐं उञायल बि आहियां। सो महिरबानी करे तोखां थी सघे त मूंखे पाणी ढुकड़ो प्यार, तो वटि ज़रूरु पाणी हूंदो, कंहिं थांव ठिकर में तूं खणी आयो हूंदई। कमकार वारो माण्हू ॾिसिजी पियो। सो साईं कमंद में कमु कंदड़ मज़दूर हारी उन ॾिठो त हीउ माण्हू को चङो आहे, मोतबर ॾिसिजे पियो ऐं परे खां आयल मुसाफ़िर आहे। सो साईं असां सिंधी माण्हू त अॻई महिमान नवाज़ रहिया आहियूं। सो उन ई हारी छा कयो जो पाणी जे बदिरां कमंद जी खिलट पटे उनजो टुकर निपूड़े वटो भरे खेसि आणे ॾिनो। साईं बादशाह कमंद जो रस पी ॾाढो ख़ुशि थियो। हारी जो हुनखे कमंद जो टुकर निचोड़े वटे में भरे आणे ॾिनो। सो हारी खे ख़बर कान हुई त कोई वक़्त जो बादशाह आहे, पर हुन ॾिठो त को परे जो मुसाफ़िर आहे, अवेलो आहे, सो हुनजी ख़िदमत चाकरी कजे। साईं बादशाह जो कमंद जो रस पी ॾाढो ख़ुशि थियो, पर हुनजी नियत में खोट पइजी वई। बादशाह सोचियो त अधु छड़ी कमंद मां एतिरो रस थो निकिरे, तंहिं करे कमंद जी पोख ते ढल रखणु घुरिजे। बादशाह ताईं जॾहिं पंहिंजी उतां वापसि रवानो थियो ऐं अची पंहिंजी बादशाही में पहुतो त हुन इहे हुकम अहकामात जारी करे छॾिया ऐं पंहिंजे वज़ीरनि मुशीरनि खे चई करे कमंद जी पोख ते ढल मुक़ररु करण जो हुकम ॾेई छॾियईं। साईं बादशाह जे हुकम जो देरि हो त साईं कमंद जे फ़सुल ते ढल मुक़ररु थी वियो ऐं इहो हुकम सॼे बादशाहत में इहो नोटिफिकेशन साईं जीअं पाण वटि अॼुकल्ह जारी थींदा आहिनि, सो उन ते अमल थींदो आहे। अमल त कहिड़ो थींदो आहे अॼुकल्ह तव्हां ॾिसो पिया हिन मुल्क जा कानून, पर साईं वक़्त जे बादशाह जो हुकम हो, सो साईं उन टाइम ते इहो हुकम हर हंधि जारी सारी थी वियो ऐं हुन ते अमल पुण शुरू थी वियो। साईं मुंहिंजा किसो को था कहाणी ताईं ज़बरदस्त आहे, अॻिते छा थो थिए तव्हांखे ज़रूरु ॿुधाईंदासीं। पर जेकॾहिं तव्हां चैनल ते न्यू आहियो त यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कंदा ऐं जेकॾहिं फेसबुक ते वीडियो ॾिसी रहिया आहियो त वीडियो खे लाइक कंदा, कमेंट कंदा ऐं पेज खे फॉलो करणु न विसारिजो। साईं किसो को था कुझु ॾींहं गुज़रिया, कुझु महीना साल गुज़रिया। उहो बादशाह हिकु ॾींहुं वरी बादशाह उहो शिकार कंदो कंदो वरी ओॾे निकिरी वियो। साईं हिन भेरे बादशाह खे तोड़े जो एॾो उञ तंग न कयो हो, पर बादशाह खे उन कमंद जो जेको रस पीतो हो मिठो मिठो, जेको हुनखे ॾाढो लज़ीज़ लॻो ऐं ख़ुशि बि थियो हो, सो बादशाह खे हिकु ॿीहर उहा ॻाल्हि ज़हन ते अची वई त सोचांई त वरी वञी कमंद जो को रस पीजे। सो साईं कमंद जो फ़सुलु ॾिठाई, सो कमंद जे रस पीअण जी ख़्वाहिश थियसि। सो हीअ वरी हली अची उन फ़सुल खे वेझो पहुतो ऐं हुन साॻी कुड़मी खे ॾिठाई त उहो पंहिंजे कम में मशगूल लॻो पियो आहे ऐं कमंद जो फ़सुल बि तयारु आहे। सो साईं कुड़मी खां चयईं त ओए संगती अदा भला हाणे पाणी ढुकड़ो प्यार या खणी कमंद जो ई रस खणी प्यार, परे खां आयो आहियां, उञारो आहियां।
साईं बादशाह सलामत जॾहिं इहो चयो त कुड़मी छा कयो जो कमंद जे रस जे बदिरां सिधो पाणी जो वटो भरे अची बादशाह जे अॻियां रखियाईं। सिमजा कुड़मी खे उन मज़दूर हारी वीचारे खे ख़बर न हुई त कोई वक़्तु छो बादशाह आहे, छो त हाणे कमनि ते ढल बि लॻी वियो हो। सो हारी वीचारे ॾिठो त हाणे कमंद खे बचायां ऐं पाणी जो ढुकड़ो ई हिन खे प्यारे जान छॾायां। साईं पाणी जो वटो भरे अची बादशाह जे साम्हूं रखियाईं। बादशाह चयसि त मूंखे कमंद जो रस प्यार, मूंखे पाणी नाहे पीअणो, मूंखे कमंद जो रस पीअणो आहे। हिते हारी साईं चयसि, कुड़मी चयसि दादा ओ मुसाफ़िर, ॿिली कमंद जो रस मुफ़्त में न मिलंदो। बादशाह चयसि त पोइ भला खणी ॾोकड़ वठि, छो भला, जेतिरी रक़म घुरी उहो तोखे ॾियां, पर मूंखे रस प्यार। साईं जॾहिं बादशाह इहा ॻाल्हि कई त कुड़मी हारी बादशाह खां कमंद जे पंहिंजी मुक़ररु क़ीमत घुरी ऐं वञी पोख मां चूंडे चूंडे 3-4 वॾियूं वॾियूं कमंद जूं छड़ियूं पटे खणी आयो ऐं संसु अॻियां आणे रखियाईं ऐं पोइ उन्हनि खे निचोड़ण लॻो। साईं उन 3-4 छड़नि मां निचोड़े मस हिकु वठो रस जो भरे उते बादशाह जे अॻियां हाज़िर कयईं। साईं मुंहिंजो बादशाह बि उते मौजूदु हो त हुन बादशाह बि इहो सॼो लकाउ वेठे ॾिठो, तंहिंखे ॾाढो अजब लॻो। साईं बादशाह खां रहिया न थियो, उन ॻाल्हि जो सबबु कुड़मी खां पुछाईं त अदा कुड़मी, मियां ॾे ख़बर, तोखे यादि आहे हले न, ऐं कुझु महीना कुझु साल अॻु में हिते तो वटि आयो हुउसि ऐं तो कमंद जे हिकु नंढड़े टुकड़े मां मूंखे रस जो वटो भरे खणी ॾिनो हो ऐं मूंखे रस प्यारी हुई, मूंखे अञा उहो यादि आहे। ऐं छड़ी मां वटो टिमटार थी फुल थी वियो हो, पर हाणे ॿिली हीअं ॾिसां पियो त 3-4 छड़ियुनि मां अधु वटो मस कढियो आहे, उन जो कहिड़ो सबबु आहे? तंहिं ते साईं कुड़मी जवाबु ॾिनसि त अदा असांजे मुल्क जे बादशाह जी नियत ख़राब थी वई आहे। बादशाह जे मुल्क जी नियत ख़राब आहे, कमनि जी पोख ते ढल वधाए छॾी अथसि, जंहिं करे असांजे माण्हुनि मां ईमान ऐं मुल्क जी पैदाइश मां बरकत निकिरी वई आहे। जॾहिं बादशाह जी नियत में खोट पई आहे त हिते माण्हुनि जे ईमान में बि रोलो पइजी वियो आहे ऐं मुल्क जी पैदाइश जेका थी पए जंहिंमें बरकत हुई, थोरे घणे फसल मां मालामाल थी वेंदा हुआसीं, उहा बरकत हाणे निकिरी ख़तमु थी वई आहे। तंहिं करे अव्हां खे हीअ हाल ॾिसण में आयो आहे। साईं जॾहिं इहा ॻाल्हि बादशाह ॿुधी त बादशाह खे ॾाढो ॾुख थियो ऐं पशेमान थियो ऐं इहा ॻाल्हि खेसि दिलि सां लॻी ऐं हुन कुड़मी खे चयाईं त दा तो मुंहिंजूं अखियूं खोले छॾियूं आहिनि, ए मुंहिंजा हारी, मुंहिंजा दोस्त कुड़मी। पोइ साईं बादशाह सलामत खणी हुनखे भाकुर पाए थो ऐं चयाईंसि हिन मुल्क जो, हिन शहनशाह जो, हिन बादशाह जो बादशाह आऊं ई आहियां ऐं मूंखां इहा ग़लती थी आहे। बेशक तूं मूंखे मिठो रस प्यारियो हो त मूं इहो सोचियो हो त कमंद में वॾी बचत आहे, कमाई आहे, ऐं पोइ मूं हिन ते ढल लॻाए छॾियो हो, टैक्स लॻाए छॾियो हो। ऐं अॼु तुंहिंजी हिन ॻाल्हि जे करे मूंखे अहसासु थियो आहे त इहो मुंहिंजो फ़ैसिलो ग़लति हो ऐं आउं पंहिंजो हुकुम वापसि वठां थो। साईं मुंहिंजा पोइ बादशाह सलामत मोटी अची पंहिंजी बादशाहत में पहुतो ऐं कमंद जे पोख तां बिने ढल लाहे छॾियईं ऐं ढल बिल्कुलु बि ख़तमु करे छॾियईं त को कमंद जी फसल ते बि को ढल लॻे। साईं मुंहिंजा बादशाह जे हुकुम जो देरि हो, पोइ उहो बादशाह जो निकितल ढल वारो हुकुम वापसि थी वियो ऐं पोइ हिकु भेरो ॿीहर कुड़मी, कसबी, हारी, मज़दूर सभु ख़ुशि उन बादशाहत में ज़िंदगी गुज़ारण लॻा ऐं बादशाह बि हिकु वॾो सबक़ु पिरायो। साईं उमेदु आहे त हिन कहाणी मां तव्हांखे बि हिकु वॾो सबक़ु मिलियो हूंदो। वधीक किन क़िस्म जूं कहाणियूं किसा ॿुधण जे लाइ असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कंदा ऐं फेसबुक पेज खे फॉलो कंदा। दुआनि में यादि रखिजो। अल्लाह हाफ़िज़।